मजीद में मंज़िलूं घणियूं सोचो ना मंज़िलूं ओ 70 कुरान मजीद में रुकू घणा रुकू हाँ 200 और 50 558 कुरान मजीद में घणनि नबियुनि जो ज़िक्र आयल आहे 26 कुरान मजीद में नुक़्ता के ॾिना हिजाज बिन यूसुफ कुरान मजीद जा नाला घणा आहिनि 55 कुरान मजीद जी माना छा आहे हाँ कुरान मजीद जी माना छा आहे बार बार पढ़ियो वञे कुरान मजीद जी शुरूआत कहिड़े अखर सां थिए थी अलीफ कुरान मजीद जी इंतहा कहिड़े अखर सां थिए थी सीन कुरान मजीद खे 30 सिपार में कंहिं विरायो हज़रत उस्मान गनी कुरान मजीद जी कहिड़ी सूरत में राह न आहे सूरतुल इखलास ओ हा शाबाश सूरतुल बकर में घणियूं आयतूं आहिनि 286 सूरतुल बकर में रुकू घणा आहिनि 83 सूरतुल बकर में रुकू हैं सूरतुल बकर में रुकू 30 40 है हाँ 40 सूरत यासीन में घणियूं आयतूं आहिनि 83 कुरान मजीद में बिस्मिल्लाह घणा भेरायो आहे हैं बिस्मिल्लाह सोचो ना सूरत मुल्क में घणियूं आयतूं आहिनि हैं सूरतुल मुल्क में आयतूं घणियूं आहिनि करी आई तुम सूरतुल मुल्क में घणियूं आयतूं आहिनि टी सूरत अलमद में नून घणा भेरायो आहे डे शाबाश ख़त्म कुरान ते दुआ घुरनि छा आहे सुन्नत इस्लाम जो पुराणो नालो छा आहे दीन हनीफ